ٹنڈوڄام में भी ثقافت ॾियारे जे हवाले सां मच कचहरी मुंतकिब कई वई। वधीक ॾिसो ٹنڈوڄام मां सरफराज़ अहमद शाणी जी रिपोर्ट। सॼी सिंध सां गॾु ٹنڈوڄام शहर में बि ثقافتي ॾींहं जे हवाले सां मच कचहरी ऐं सूफ़ी राग जी महफ़िल थी गुज़री, जंहिंमें सूफ़ी राॻियुनि फन जो मुज़ाहिरो करे मच कचहरी में शरीक माण्हुनि खे ॼूमाए छॾियो। ٹنڈوڄام जे ميرکالوني वारे इलाइक़े में मक़ामी नौजवाननि जे ग्रुप الھڏنو ميرجت फर्ज़। सॼी सिंध सां गॾु ٹنڈوڄام शहर में ثقافتي ॾींहं जे हवाले सां मच कचहरी ऐं सूफ़ी राग रंग जी महफ़िल थी गुज़री, जंहिंमें सूफ़ी राॻियुनि फन जो मुज़ाहिरो करे मच कचहरी में शरीक माण्हुनि खे ॼूमाए छॾियो। ٹنڈوڄام जे ميرکالوني वारे इलाइक़े में मक़ामी नौजवाननि जे ग्रुप الھڏنو ميرجت, सरगाणी, بلاول ॼامڙو, मंصور वैसर, اظھر سومرو, शहबाज راڄڙ, سومرو ऐं ॿियनि जी मेज़बानी हेठि मच कचहरी जी शुरूआति मुल्क जे नामियारे अलगोज़े नवाज़ अब्दुल करीम गोपांग कई। जॾहिं सिंध जे नाले वारे क्लासिकल ऐं सूफ़ी रागी उस्ताद गुलाम हुसैन सोलंकी, सजाद अली सुमरो, दशरथ कुमार मेहंदर, उस्ताद दाऊस जमाली ऐं हारून मेमन पिणु सुरनि जी वर्खा कई। इन मौक़े ते हो जमालो ऐं धमाल ते रक़्स पिणु कयो वियो। जॾहिं त मीडिया सां ॻाल्हाईंदे आयल महिमान बशीर अहमद भुट्टो, गुलज़ार अहमद सलगाणी, नज़ीर सुमरो, एजाज़ मेमण, गुलशेर लोची ऐं ॿियनि चयो त 5 डिसंबर सिंधी माण्हुनि जी ثقافتي ईद आहे, उन करे सिंध जे माण्हुनि खे पाण में विछा विसारे गॾु थियणु घुरिजे। हुननि चयो त हिन दफ़े इल्मु पिरायो, सिंध संवारियो जे सरे हेठि क़ौम ثقافتي ऐं एकता जो ॾींहुं मल्हाईंदी, पर हिन ॾींहं खे सिर्फ़ु हिकु ॾींहं जो मेड़ाको न सम्झणु घुरिजे, पर हिन ॾींहं ते इहो वचन करणु घुरिजे त असां पंहिंजनि ॿारनि ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि खे यूनिवर्सिटी सतह ताईं तइलीम ॾियण में केॿाड़ न घुरिजे, पर ॿियनि क़ौमुनि सां चिटा भेटी ऐं पंहिंजे क़ौम खे अॻुभरो करण लाइ तइलीम तहक़ीक़ खे आम करणु घुरिजे। कैमरामैन शफी बलोच सां गॾु सरफराज़ शाणी, क़ौमी न्यूज़ ٹنڈوڄام। वधीक ख़बरूं हासिल करण लाइ लाइक कयो कॉम्युनिटी जो फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट, यूट्यूब चैनल।